बुलेटिन शुरुआत में अवां खे ख़बर ॾी त इलेक्शन कमीशन PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार पारां वोटरनि खे धमकियूं ॾियण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो आहे। अवां खे अपडेट कयो त इलेक्शन कमीशन PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार पारां वोटरनि खे धमकियुनि ॾियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। इलेक्शन कमीशन नोटिस वठंदे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर खां जवाब घुरी वरितो आहे। PSA 41 सांगड़ जे उम्मीदवार अली हसन हिंगोर जो पारां वोटरनि खे धमकियूं ॾियण वारी वीडियो वायरल थी हुई। अहम ख़बर आहे त इलेक्शन कमीशन PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार पारां वोटरनि खे धमकियूं ॾियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। इलेक्शन कमीशन नोटिस वठंदे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर खां जवाब घुरी वरितो आहे। अवां खे ॿुधायूं त PSA 41 सांगड़ जे उम्मीदवार अली हसन हिंगोर जो पारां वोटरनि खे धमकियूं ॾियण वारी वीडियो वायरल थी हुई। ख़बर अवां खे ॾियूं त इलेक्शन कमीशन PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार पारां वोटरनि खे धमकियुनि ॾियण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। इलेक्शन कमीशन नोटिस वठंदे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर खां जवाब घुरी वरितो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां आज़म ज़ोरानी। जी आज़म, तफ़सील ॾिजो। जी जॉइंट सूबाई इलेक्शन कमिश्नर अली असगर सियाल इलेक्शन कमीशन जे हिदायतुनि जे मुताबिक़ PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार अली हसन हिंगोर जो पारां पंहिंजे वोटर्स ऐं उहिदेदारनि खे धमकियुनि वारे अंदाज़ में खिताब बाबति वायरल थियल वीडियो जो नोटिस वरितो आहे ऐं डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर ऐं ज़िले इलेक्शन ऑफिसर सांगड़ खां फौरी तौर ते रिपोर्ट तलब करे वरिती। हुन सां गॾोगॾु जॉइंट प्रोविंशियल इलेक्शन कमिश्नर इहे बि हिदायतूं कयूं त इलेक्शन जे हवाले सां कोड ऑफ कंडक्ट ते सख़्ती सां अमल दरामद करायो वञे ऐं जेको बि उन जी ख़िलाफ़ वर्जी करे उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आणे उन जी रिपोर्ट मोकिली वञे। जी इलेक्शन कमीशन PSA 41 सांगड़ ते PP उम्मीदवार अली हसन हिंगोर जो पारां वोटर्स खे ॾिनल धमकियुनि जो नोटिस वरितो। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर ऐं डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर खां जवाब तलब। PSA 41 सांगड़ जे उम्मीदवार अली हसन हिंगोर जो पारां वोटर्स खे धमकियूं ॾियण वारी वीडियो वायरल थी हुई।